हाई हवेलिया में माँ की। पीर साईं, मां त खणी गंदी बंदी आहियां, पर तव्हांजी बीबीअ जी परवरिश कंहिं कई आहे जिन जूं हरकतूं ॾिसी शैतान बि शर्मसार थी थो वञे। छा कयो आहे मुंहिंजी बीबियुनि? ॿुधाए। बीबी साइमा पंहिंजी पाण खे सियाणो थी सम्झे न। पंहिंजो हार लिकाए असांखे थी चोर करे। साइमा ईअं छो कंदी? वो इन करे जो असांजे चोरी जो इल्ज़ाम हणी असांखे हवेली मां कढे छॾे। अच्छा, ईअं कयो आहे साइमा बीबीअ? रुगो ईअं न, हू राति जो पंहिंजो 9 लख जो हार खणी चोरी असांजे कमरे में आई ऐं असांजे कमरे में हार रखी हली वई। मां त किसे खे सम्झी वियसि। मां बि चोरी चोरी साइमा बीबी खे ॾिठो पए। पोइ जीअं ई हार रखी वई, मां तॾहिं ई वञी हार साइमा बीबी जे कमरे में रखी आयसि। पोइ छा थियो? ॿियो वरी छा, सभु कुझु त प्लान थियल हुयो। सुबुह सभु हवेली जी मायुनि कठो थी असांजी बेइज़ती कई त हार असां चुरायो आहे। पोइ असांजे जिस्म जी तलाशी वरितई ऐं सॼो कमरो ॻोल्हियईं, पोइ असां वटि हुनखे कुझु कोन मिलियसि। पोइ हार पंहिंजे कमरे मां निकितसि। पोइ त इन्हीअ साइमा बीबीअ खे ॾोह जी सज़ा ज़रूरु मिलणु घुरिजे। अहिड़ी साइमा बीबी खे सज़ा ॾियो जो सॼी उमिरि यादि करे। ठीकु आहे पुट, तूं पंहिंजे कमरे में हल, मां घड़ी खनि आराम कयां, पोइ ॾिसां थो इन साइमा बीबीअ खे। ठीकु आहे, पर ॾिसिजो ज़रूरु। हेलो, अस्सलाम वालेकुम खलीफा साईं। साईं निना छा हाल आहे? ख़ैरु आहे न बाबा? बिस्मिल्लाह करियां खलीफा साईं। बाबा मां फोन छो कयो? मूंखे हुकुम कयो आहे त अची वञा न। साईं निना, इहा बाबा तुंहिंजी महिरबानी आहे जो तूं असांखे इज़त ॾीं थो। साईं निना, मां जेकॾहिं तुंहिंजे दर ते हली ईंदुसि न बाबा, मुंहिंजी इज़त घटिजी कान वेंदी बाबा। खलीफा साईं, अवां जा वॾा वड़ लख लाइक, वॾियूं महिरबानियूं बाबा अवां जूं। साईं निना, तकलीफ़ जी ॻाल्हि न आहे, मूंखे कुझु तोसां ॻाल्हाइणो आहे बाबा। खलीफा साईं, जॾहिं खपे हलिया अचो बाबा, मुंहिंजो घर अवां जे लाइ हाज़िर आहे। अचो, मानी खाओ, चांहि पियो, ख़िदमत जो मौक़ो ॾियो मूंखे बाबा। जॾहिं खपे हलिया अचो, मुंहिंजूं अखियूं थधियूं बाबा। साईं निना, तोखे त यादि आहे न, घणा साल अॻु में वॾे ॻोठ में छेड़ो थी पियो हो बाबा। सालनि जा साल केस हलियो हो, पोइ बि आख़िर फ़ैसिलो थियो हो। बराबरि खलीफा साईं, यादि आहे, पर अॼु अवां पुराणियूं ॻाल्हियूं छो पिया वरजायो? साईं निना, तोखे मुर्शिद साईं ते केतिरो ईमान आहे बाबा। ही कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो खलीफा साईं? मुर्शिद साईं ते इंसाफ़ कंदड़ ऐं इंसाफ़ पसंदि आहे, हू खड़ो ऐं सचो इंसानु आहे। साईं निना, मुर्शिद साईं तुंहिंजो ऐं साईं सोराब जो फ़ैसिलो करणु थो चाहे। छा तोखे फ़ैसिलो क़बूल आहे साईं निना? मुंहिंजी अखियुनि ते, पर खलीफ़ा साईं निना, फ़ैसिलो अखियुनि ते रखियो अथई न, उन में पर न विझ, फ़ैसिलो उॾामी वेंदो बाबा। खलीफ़ा साईं, ॻाल्हि रुगो मुंहिंजी न आहे, हाणे विच में अली बि आहे। यार, थी त तुंहिंजी आहे न, विड़ी विड़ी आख़िर फ़ैसिलो। खलीफ़ा साईं, जेकॾहिं पीर सोराब आज़ादु थी वियो त उहो असांखे ज़िंदा कोन छॾींदो। ऐं फ़ैसिलो माना त आउं केस तां हथु खणां त जीअं पीर सोराब आज़ादु थी वञे। साईं निना, मुर्शिद जो त मूं तोखे न्यापो पे ॾिनो, जेकॾहिं तूं मञी थो ठीकु आहे, जेकॾहिं नथो मञी बाबा तुंहिंजी मर्ज़ी। मां वञी मुर्शिद साईं खे ॿुधायां थो त साईं ॾिनो फ़ैसिले जे हक़ में नाहे बाबा। न न खलीफ़ा, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, मूंखे मुर्शिद जो फ़ैसिलो क़बूल आहे खलीफ़ा। मां मुर्शिद साईं खे त पुछी ॾेई नथो सघां बाबा। बाबा तूं फ़िक्र न कर, तोसां अहिड़ो इंसाफ़ थींदो जो वाह वाह थी वेंदी। खलीफ़ा साईं, हाणे मुर्शिद साईं खे पेरनि ते हथु रखी मुंहिंजा सलाम ॿुधी ॾियो। चङो, हाणे मां फ़ोन रखां थो। अल्लाह निगहबान। हाज़ुर खलीफ़ा साईं, हाज़ुर बाबा। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, महिरबानी कुर्ब। छा ॻाल्हि आहे शुमी, अॼु त तूं ॾाढो ख़ुशि बि नज़र अचे। कारून जो खज़ानो वधायो ॾेई जा।
मां त सॼो ॾींहुं घर में वेही वेही बोर थी वञा। सुठो थियो जो तूं अची वई आहे। रासिया माय डियर, अॼु आउं तमामु घणो ख़ुशि आहियां छो जो मूंखे पंहिंजो प्यार मिली वियो आहे। पर इहो त ॿुधाए त तोखे पंहिंजो प्यार किथे मिलियो? शुमी, जेकी तो ग़लती कई आहे न, उनजो अंजाम ॾाढो ॾुखियो अथई। सम्झी वञ, मच्छी वांगुरु तड़पंदीअ। रासिया माय डियर, तोखे ख़बर आहे न, असां समुंड मां बि रस्ता कटण वारा माण्हू आहियूं। ऐं मूं साले सां फ़ोन ते ॻाल्हायो हुयो। साले मूंसां हिते मिलण आयो आहे। तूं वरी साले सां कॾहिं मिली आहे? साले हिते आयो आहे ऐं अञा बि हिते आहे। छोकिरी, तूं कॾहिं पाण सां गॾु मुंहिंजी इज़त खे बि धूड़ कंदीअ। मां चवई थी शुमी, सुधरी वञ, न त तो जेके पेर खया आहिनि न, उहो तोखे ॾाढा ॾुखिया पवंदा। रासिया, मूंखे नतीजनि जी का परवाह न आहे। सुबुह कंहिं ॾिठी आहे, जेको अॼु आहे उनखे ई जीअण थी चाहियां। शुमी, ख़बर अथई, मुंहिंजी मोबाइल में हीर तुंहिंजा ऐं साले जा फ़ोटो ॾिसी छॾिया आहिनि। रासिया, मूं तोखे सम्झायो बि हुयो त जेके मुंहिंजा ऐं साले जा फ़ोटो आहिनि ऐप लॉक में पासवर्ड हणी लॉक करे छॾनि। पोइ तो ईअं छो न कयो? ख़बर न आहे हीर लाइ छा सम्झी हूंदी। हीर त मुंहिंजी ॻाल्हि सम्झी वई आहे, पर कंहिं ॿिए ॾिठा त पोइ छा थींदो? रासिया, मूंखे इहो ॿुधाए त ही फ़ोटोनि वारो छा मसइलो आहे? हीर मूं तोसां ॻाल्हि त कई हुई त यूनिवर्सिटी में हिकिड़ो प्रोग्राम थियो हुयो। हीर, तुंहिंजो आख़िर मुंह में साले में वञे छा जो वती थी जांच पड़ताल कंदी? साले या गॾु पढ़ंदा आहियूं, तुंहिंजो उन सां वञे छा? वरती थी जांचूं कंदी। शुमाइला बीबी, साले ज़िंदगी जा 20 साल मूंसां गुज़ारिया आहिनि। हिक ई घर जे अंगण में असां खेॾिया कुॾिया आहियूं ऐं तूं चवीं थी त मुंहिंजो को मतिलबु न हुजणु घुरिजे। अदी हीर, तूं परेशान न थी। यूनिवर्सिटी में त अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि। इहा का वॾी ॻाल्हि त न आहे। ॻाल्हि फ़ोटोज़ जी न आहे। ॻाल्हि इहा आहे त तव्हां इहे फ़ोटोज़ डिलीट छो न आहिनि कया, ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां इहे फ़ोटोज़ लिकाए छो रखिया आहिनि, ऐं टी ॻाल्हि इहा आहे त इन प्रोग्राम जा ॿिया फ़ोटोज़ छो न आहिनि। इन सां तुंहिंजो को बि मतिलबु न हुअणु खपे। बानी आहीं त बानी थी रहो, मालकियानी थियण जी कोशिशि न कर। ये मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी जे मामले में घिरण जी कोशिशि न कर। तूं वञी था ऐं शिकल गुम कर। शुमी, तो हीर खे नाराज़ करे छॾियो आहे। छा रासिया, तूं बि बानी खे मथे ते चाढ़े छॾियो अथई। हाणे छॾी ने के साले सोने जा फोटो ॾेखार त पंहिंजी हाऊं ठारियां। साइण, मूंखे मोकल ॾिए, सुबुह सवेर अची वेंदसि। अदी अमीना जी ॾाढी तबियत ख़राब। ठीकु आहे, वञ। साइण, चांहि। गोरी बी, मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। जी साइण, हुकुम कयो। गोरी, मां इहा मना थी त मां तोखे ॾिसां थी त मुंहिंजे तन मन में बाहि लॻी वेंदी आहे। तूं मूंखे सख़्तु नापसंदि आहीं। आख़िर तूं असांजी जान छॾी छो नथी? पर साइण, मुंहिंजूं बि कुझु मजबूरियूं आहिनि, तंहिं करे त मां तव्हांजो इहे नफ़रत आमेज़ रवैयो बर्दाश्त थी कयां। मूंखे ख़बर आहे त तव्हां गंदी नालनि जे कीड़नि खे कहिड़ी मजबूरी आहे। अव्हां जो दीन ईमान रुगो पैसो आहे। मूंखे ख़बर आहे तूं ही सभु कुझु पीर अमजद मां घणो पैसो कढण लाइ करे रही आहीं। ईअं न आहे साइण, पैसो ई सभु कुझु न आहे दुनिया में। मां मना थी त दुनिया में सभु कुझु पैसो न आहे, पर पैसो घणो कुझु आहे। साइण, तव्हां में त एतिरो फ़हम ई न आहे जो तव्हां मूंखे सम्झी सघो। गोरी, मां तोखे इहो क़ीमती हार ॾियण लाइ तयारु आहियां। बसि तूं हितां हली वञ, दफ़ा थी वञ। साइण, मां इन हार खे वठी छा कंदसि? न साइण, मूंखे कुझु बि न खपे। पोइ तो मां असीं जान कीअं छॾायूं? तो हिन हवेलीअ जो सुख चैन बर्बाद करे छॾियो आहे। साइण,
वक़्तु अचण ते मां हितां पाण ई हली वेंदसि। मां हिते न कुझु तव्हांखे ॾियणु आई आहियां ऐं न ई तव्हां खां कुझु वठणु आई आहियां। बसि तूं असांखे माफ़ी ॾे ऐं असांजी जान छॾ। केॾी केॾी त नक जी पकी आई, एतिरी बेइज़ती जो बि तो ते असर नथो थिए। साबल भेण नाराज़ न थी हिकिड़ी सलाह ॾियां। हा हा दे, कहिड़ी सलाह? हिकु दफ़ो पीर सोराब जी मञ, हू तोसां शादी करण थो चाहे। अली त तो वांगुरु सुञू आहे, तोखे छा ॾींदो? अदा कहिड़ी ॻाल्हि था कयो, शाबस अथव। जेकॾहिं मुंहिंजी तरबियत में कमी हुजे हा न त शुमाइला बि अहिड़ी हुजे हा। ॾिसजांइ, इहा शुमाइला बि पर कढंदई। अञा पर निकिता कोन अथसि। जेॾी न पर निकितसि उॾामंदे देरि न कंदई। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। सालिया, बाबा सालिया, सालिया पुत्र, बाबा सालिया, अरे ला, ताकि ना दे दो, अम्मा, ओ गोरी, हीरे, ओ माँ हीरे बाबा, पानी जो चुको पियार बा, अरे बुखार मारे विधवा हीरा पुत्र, ओ सालिया, अल्लाह लगे तो सुबह मुखे अकेलो शनि याद आया अल्लाह। अरे पानी बाबा तव्हां हाणे थां खणी वञो, मूं मानी खाई छॾी। जी बाबा। ठीकु है बाबा। सीधा घर वञो बाबा, ॿिए पासे न वञो। ठीकु आहे बाबा, मां सीधी घर वेंदमि। मां काॾे वेंदमि? सुठे टाइम ते ईअं मूंखे तोड़े पिया आयसि। अदी समीना, मां बाबा ॾे वई हुयसि मानी ॾियण, हुतां थी अचां। अदी सभु अॼु मोकल हुई, दिलि चए त तोसां मिली अचां। सुठो कई अदी समीना जो आई आहे, मूंखे पाण तुंहिंजी सिक लॻी हुई। साबिल मूं पाड़े में ॻाल्हि ॿुधी आहे त तुंहिंजो पीउ तुंहिंजी शादी तुंहिंजे मासात अली सां थो करणु चाहे। तोबा अदी तोबा, माण्हू अलाए कीअं था ॻाल्हियूं ठाहिनि, असांजे त मलाइकनि खे बि ख़बर कोन्हे। अदी शाल न का छोकिरी कंहिं छोकिरे सां ॻाल्हाए, ॾिसण वारा त असुल निकाह ई पढ़ाए था छॾनि। बसि अदी समीना, छा कजे, ज़मानो ई अहिड़ो थी वियो आहे। साबिल अॼु शाम तुंहिंजो फ़ैसिलो आहे। मुंहिंजो फ़ैसिलो? मुंहिंजो वरी कहिड़ो फ़ैसिलो आहे? हीरमजत हीर सोराब तुंहिंजे पीउ खे फ़ैसिले जे लाइ घुरायो आहे। अदी समीना, असां ग़रीबनि जो फ़ैसिलो ही पीर मीर वॾेरा छा कंदा? अदी असांजो फ़ैसिलो त अलाह ते छॾियल आहे।
हा अॼु मूंखे पक आहे त वॾो साईं चवंदो तुंहिंजे पीउ खे त पीर सौराब खे माफ़ कर ऐं साईं ॾिनो वॾे पीर खे जवाबु ॾेई कोन सघंदो। तुंहिंजो पीउ प्रेशर में अची पीर सौराब खे माफ़ करे छॾींदो। पोइ बि कुझु त पीर सौराब खे सज़ा मिलंदी न। हाणे घटि थी अथसि पियो आहे चोर ऐं लोफरनि सां लाकब में। ऐं अधी पीर सौराब जो नालो पीर आहे। हल्की फुल्की बेइज़त खे त सम्झंदो ई न आहे। बसि अदी अलाह नियत ॾींदसि, असांजी त हुन रब खे दां आहे। अदी सौराब आज़ाद थी वेंदो वरी पियो तोखे तंग कंदो। त पोइ छा कयां अदी समीना, उन बगड़ मां जान कीअं छॾायां? साबल भेण नाराज़ न थी त हिकिड़ी सलाह ॾियां। हा हा दे, कहिड़ी सलाह? हिकु दफ़ो पीर सौराब जी मञ, हू तोसां शादी करणु थो चाहे। अली त तो वांगुरु सुञो आहे, तोखे छा ॾींदो? पीर सौराब तोखे माला माल करे छॾींदो। चरी भाग था खुलनि। अदी समीना, उन बगड़ जे भाग खां न मां निभागी चङी आहियां। मां पीर सौराब खे पंहिंजे पेरनि जहिड़ो बि नथी सम्झां। साबिल चरी नथी, थधे दिमाग़ सां सोच। चरी सॼी उमिरि हिन जहिड़नि मां पिणे जी जान छुटी पवंदी। पीर सौराब तोखे महीने खां वधीक रखंदो कोन। पीर सौराब तोखे महीने खां पोइ तलाक ॾेई छॾींदो। चरी हिकु मरे में जाम मिलंदई, पोइ शादी करे छॾिजां पंहिंजे मसाद सां। मां लानत थी कयां अहिड़े पैसे ते। असां इज़त लाइ विड़िया आहियूं ऐं इज़त जे लाइ विड़ंदा रहंदासीं। ज़िलत जी ज़िंदगी खां इज़त जो मौत बहितर आहे। अदी साबिल मूं त तोखे हिकिड़ी सुठी सलाह पई ॾिनी। इहा सलाह तुंहिंजी न आहे। तूं के पके मुल्ले जी पढ़ायल आहीं। सहेली ना हुजी आहे न तोखे हितां धिका ॾेई कढां हा। हाणे हल हितां निकर। तव्हां ॿिन्ही भेनरुनि मुंहिंजी ज़िंदगी ज़हर करे छॾी आहे। हाणे त मुंहिंजी दिलि थी चए त मां हवेलीअ में क़दम ई न रखां। अदा 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 अमजद, छा थियो आहे भाउ? असांजो तव्हां खां सवाइ आहे केरु? कंहिंजे दर ते वञूं, कंहिंखे दान ॾियूं, ॿुधाए न। सॼो ॾोह ई तुंहिंजो आहे भाॼाई, सॼो ॾोह तुंहिंजो आहे। छो त पंहिंजी औलाद जी तरबियत ई अहिड़ी कई आहे। जे सुठी तरबियत करी हा त इहे ॾींहं तोखे ॾिसणा न पवनि हा। अदा कहिड़ी ॻाल्हि था कयो शाबस अथव। जेकॾहिं मुंहिंजी तरबियत में कमी हुजे हा न त शुमाइला बि अहिड़ी हुजे हा। ॾिसजांइ, इहा शुमाइला बि पर कढंदई। अञा पर निकिता कोन अथसि। जेॾी न पर निकितसि उॾामंदे देरि न कंदई। ऐं पोइ ॾिसजांइ कीअं थी तूं पछताए। फ़िलहाल त तूं पंहिंजे पुट जे करे जेको आहे परेशानी न, पोइ वरी धीअ जे करे ॾिसजांइ त कीअं थी ठेंग टपा ॾे। अदा अमजद, अदा घणो हाणे तेज़ न थी, बसि मुंहिंजो हिकिड़ो निमाणो अर्ज़ु अथई। वरी छा थी चवणु चाहीं? ॿुधाए। अदा मूं ॿुधो आहे त जुमे जे ॾींहुं अव्हां फ़ैसिलो रखियो आहे। ॿुधाए, तूं ई खणी ॿुधाए। छा कयां? मां छा कयां? तूं ई खणी रस्तो ॿुधाए। ॿियो को रस्तो ई न बचियो आहे तुंहिंजे पुट खे बचाइण जे लाइ। अदा फ़ैसिले करण महिल इहो ज़रूरु सोचिजो त पीर सौराब यतीमा ऐं तव्हांजो भाइटियो बि आहे। मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। मां फ़ैसिले करण वक़्तु सिर्फ़ु इहो ॾिसंदो आहियां त ॾोही केरु आहे। ऐं हा, पंहिंजे वॾनि जे फ़ैसिले जी रिवायत खे क़ाइमु रखंदो थो अचां। अदा अदा तव्हां वॾा आहियो, मालिक आहियो, हा कुझु नरमी त करे सघो था न। असांजे वॾनि जेके बि फ़ैसिला कया उहे तारीख़ी फ़ैसिला हुया, जेके अॼु बि राज में ॻाया था वञनि, मुरीदनि में ॻाया था वञनि। हाक आहे उन्हनि फ़ैसिलनि जी। मां उन्हनि फ़ैसिलनि जे ख़िलाफ़ कोन वेंदुसि। भले खणी मुंहिंजो पुटु छो न हुजे, या तुंहिंजो पुटु छो न हुजे, या भाइटी छो न हुजे, पर मां वॾनि जी रिवायत खां हटी करे कमु न कंदुसि। न ई फ़ैसिलो अहिड़ो कंदुसि जो उन्हनि जो कंध शर्म खां झुकी वञे। दादा छा था चओ? इन जो मतिलबु त तव्हां में का उमेद न सम्झां। मां मजबूर आहियां बीबी शहनाज, मां मजबूर आहियां। कंहिं बि ॾोहीअ जो साथ नथो ॾेई सघां। ॿुधी, ऐं मां कंहिं बि गुनाहगार सां नरमी नथो करे सघां। ऐं कंहिं
ज़ुल्म थींदी नथो ॾिसी सघां। हा ॿी ॻाल्हि ॿुध, कंहिं बि मज़लूम जो साथ छॾे नथो सघां। हर हाल में उनजो साथ मां ॾींदो रहंदुसि। ठीकु आहे दा, तव्हांजे आराम जो टाइम थियो आहे, तव्हां भली आराम कयो। रखां थी फोन दा, शाबस अथई, वॾी शाबस अथई। चङो, हाणे महिरबानी करे फ़ोन बंदि कर। मूंखे सुबुह सां अलाही केतिरा फ़ैसिला करणा आहिनि ऐं हिन वक़्तु मूंखे आराम बि करिणो आहे। बंदि कर फ़ोन। यादि रखजांइ, हिकु ॾींहुं ईंदो तोसां रूबरू ॻाल्हाईंदुसि। ॻाल्हि इंसाफ़ जी न आहे साईं ॾिना। साईं ॾिना ॻाल्हि हीअ आहे त पीर सोहराब ऐं पीर जावेद फ़ैसिले खे पुठी ॾेई हलिया वेंदा ऐं फ़ैसिलो क़बूल कोन कंदा। जे फ़ैसिलो क़बूल न कयऊं त पोइ सज़ा खाई वेंदा। अम्मा अॼु मूंखे ॿुधाए छॾ त मां हराम जी आहियां, तुंहिंजे कयल गुनाह जी सज़ा आहियां, पर छा आहे मूंखे तूं अॼु ॿुधाए। ख़ामोश, बंद कर पंहिंजी गंदी ज़बान। तेरी काकड़े में ज़बान कढी वठंदी सही। अम्मा अॼु मां ख़ामोश कोन रहंदसि। अॼु तोखे ॿुधाइणो पवंदो त तूं मूंखे कहिड़े गुनाहनि जी सज़ा ॾेई रही आहीं। हाय हवेलिया मीमा की, हाय हवेलिया मीमा की। यार ख़ालिद, मूं ॿुधो आहे त पीर सोहराब ऐं साइडिन जो फ़ैसिलो थी रहियो आहे। गफ़ूर, पीर अमजद सरकार पाण फ़ैसिलो करे रहियो आहे। हा यार, मूं ॿुधो आहे त सरकार पीर अमजद फ़ैसिले करण में ॾाढो सख़्तु आहे। हा गफ़ूर, पीर अमजद शाह फ़ैसिला तमामु सुठा कंदो आहे। जेकॾहिं सरकार पीर अमजद फ़ैसिलो सख़्तु कयो त पाण वारो यार हाशिम न बचंदो। गफ़ूर, ॾोहारी त पीर सोहराब आहे, पंहिंजो यार हाशिम त अची हरू भरू फाथो आहे। पोइ बि सरकार पीर अमजद पाण वारे यार खे बख़्शींदो कोन। गफ़ूर, पाण छा था करे सघूं, ॻाल्हि त फ़ैसिले में अची वई आहे। यार ख़ालिद, असां सभु कुझु करे सघूं था। फ़ैसिलो पीर सोहराब ऐं साइडिन जो थी रहियो आहे, असांजो न थी रहियो आहे। यार गफ़ूर, असांजो यार पराई बाहि में सड़ी वेंदो। इन करे त मूं इहो फ़ैसिलो कयो आहे, कुझु बि थी पए पर पाण वारे यार हाशिम खे का तकलीफ़ न अचे। गफ़ूर, असीं पंहिंजे यार हाशिम लाइ छा था करे सघूं। यार ख़ालिद, पाण वारे यार हाशिम खे आज़ाद बि त कराइणो आहे। यार गफ़ूर, पंहिंजे यार हाशिम खे सज़ा थी वेंदी। पीर वॾो पीर सोहराब खे बचाए सॼो ॾोह हाशिम खे ॾींदो। इहो असां बर्दाश्त कोन कंदासीं। हर हाल में, हर क़ीमत में असां वारे यार हाशिम खे बचाइणो आहे। गफ़ूर, पाण यार कमज़ोर आहियूं, पाण पुलिस सां कोन विड़ी सघंदासीं। मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो मनसूबो आयो आहे, जेकॾहिं असां ईअं कयो त पाण वारो यार हाशिम बची पवंदो। गफ़ूर, उहो कहिड़ो मनसूबो आहे तुंहिंजे ज़हन में? फ़ैसिले वारे ॾींहुं सॼो ॻोठु फ़ैसिले में वियल हूंदो, साइडिन जे घर में अकेली साबिल हूंदी। असां उन ई महिल साइडिन खे फ़ोन करे चवंदासीं त हाशिम ख़ान खे बख़्श कर, न त साबिल जो साह कढी छॾींदासीं। अड़े गफ़ूर, वाह वाह जो मनसूबो ठाहियो अथई, ईअं ई कंदासीं। मता न मञी। अदा साहब कान पीर अमजद फ़ैसिलो कंदो न त इंसाफ़ कंदो बाबा। हू ही त पीर सोहराब आहे, पर मुर्शिद करीम जो पंहिंजो पुटु बि हुजे हा न, त मुर्शिद करीम जे इंसाफ़ खां हू बि बची कोन सघे हा। ॻाल्हि इंसाफ़ जी न आहे साईं ॾिना। साईं ॾिना ॻाल्हि हीअ आहे त पीर सोहराब ऐं पीर जावेद फ़ैसिले खे पुठी ॾेई हलिया वेंदा ऐं फ़ैसिलो क़बूल कोन कंदा। जे फ़ैसिलो क़बूल न कयऊं त पोइ सज़ा खाई वेंदा। बाबा सूबेदार बि ईमानदार अथई यार वारो। अदा हिकिड़ो माण्हू ईमानदार हुजण सां सिस्टम सिधो त कोन थी वेंदो न। करप्ट ऐं बेईमान कामोरा हिन ईमानदार सूबेदार खे बदिली कराए छॾींदा। अदा इहा हक़ीक़त आहे, छा कजे, हिते थाणा बि ठीके ते दावे कम कजे त कजे छा। अदा पीर पौतामेल करे सोहराब खे आज़ाद कराईंदा। आदा फ़ैसिलो ई न करे रखियो अथनि त पीर सोहराब आज़ाद थिए, पर जेका न सोहराब खे पीर अमजद सज़ा ॾींदो न, हू बि सॼी उमिरि यादि कंदो। अदा
पीर अमजद इंसाफ़ जो दामन कोन छॾींदो। ॾिसूं त हाणे छा थो थिए, छुरी गिदरे ते थी किरे या गिदरो छुरी ते थो किरे। अदा ॿिन्ही पासे नुक़सान त गिदरे जो थींदो न। इहा त हाणे फ़ैसिले में ई ख़बर पवंदी आहे उदा साहिब खां न। अम्मा कसम अथई बाबा जो, जंहिंखे मूं कॾहिं बि न आहे ॾिठो, मूंखे हक़ीक़त ॿुधाए त मां केरु आहियां, कंहिंजी धीउ आहियां, मुंहिंजो पीउ केरु आहे। मां तोखां केतिरा दफ़ा पुछियो आहे, तूं मूंखे ॿुधाई छो नथी अम्मा? ख़ामोश हीर, रोज़ रोज़ इहो हिकिड़ो ई टॉपिक खणी वेही रहंदी आहीं। अम्मा अॼु मूंखे ॿुधाए, अॼु मूंखे ॿुधाए छॾ त मां हराम जी आहियां, तुंहिंजे कयल गुनाह जी सज़ा आहियां, और छा आहे मूंखे तूं अॼु ॿुधाए। ख़ामोश, बंद कर पंहिंजी गंदी ज़बान, तेरी काकड़े में ज़बान कढी वठंदी सही। अम्मा अॼु मां ख़ामोश कोन रहंदसि, अॼु तोखे ॿुधाइणो पवंदो त तूं मूंखे कहिड़े गुनाहनि जी सज़ा ॾेई रही आहीं। मां इन हवेली में कैद छो रहां? गुनाह तो कयो आहे न, त तूं सज़ा काट, मां छो सज़ा काटियां? मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध, न मूं को गुनाह कयो आहे ऐं न ई मां का सज़ा काटे रही आहियां। त पोइ ॿुधाई छो नथी त मां कंहिंजी धीउ आहियां? केतिरा दफ़ा तोखां मां सवाल कयो आहे, तूं मूंखे ॿुधाई छो नथी अम्मा? मां तोखे 10 दफ़ा ॿुधाए चुकी आहियां त तूं कंहिंजी धीउ आहीं। तुंहिंजो पीउ रोज़गार लाइ ॿाहिरि मुल्क वियो हो ऐं तुंहिंजो पीउ हिकु मोतबर ऐं मुअज़्ज़ज़ माण्हू आहे। कूड़, सरासर कूड़। मुंहिंजो पीउ मुल्क खां ॿाहिरि न आहे वियो, मुंहिंजो को पीउ ई न आहे। बल्कि तूं ईअं छो नथी चईं त मां हिकु मर्द जी धीउ न आहियां? ज़बान बंदि कर पंहिंजी, काकड़े मां कढी वठंदी सही ज़बान है, बदतमीज़ कंहिं जाइ जी। हीर, तूं अणॼणाई में पंहिंजे पीउ जी शान में गुस्ताखी करे रही आहीं। अम्मा अहिड़ो बाबा अल्लाह तोखे बख़्शे ॾे, मूंखे कोन तो अहिड़ो पीउ खपे जेको सॼी उमिरि मुंहिंजे मथे ते हथ रखण लाइ न आयो आहे। अम्मा मूंखे माफ़ कर, मूंखे छॾ त मां मामा ॾे वञा। तूं पंहिंजे दिलि मां इहो ख़्यालु कढी छॾ त तूं कॾहिं अदा पीर बख़्श जी नुंहुं थींदी आहे। अम्मा मां साले सां शादी करणु थी चाहियां ऐं हू बि मूंखे चाहे थो। मां अॼु बेशरम थी पंहिंजे दिलि जी किताब तुंहिंजे साम्हूं खोली आहे त मां हिते नथी रहणु चाहियां। मां हिते कहिड़े ॾोह जी सज़ा थी पिकाटियां? मां छो क़ैद आहियां हिते? ठीकु आहे, मां जल्दी तुंहिंजो बिलो करे वठंदसि, मूंखे रुगो 2 हफ़्ता मोहलत ॾे। अम्मा 2 हफ़्ता वॾा आहिनि, मां हिक खे घणी साल बराबरि थी सम्झां। ठीकु आहे, मां तुंहिंजो जल्दी बंदोबस्तु करे छॾींदसि, तुंहिंजी शादी कराए छॾींदसि, पर ज़रूरी न आहे त साले ई तुंहिंजो घोटु थिए, ॿियो केर बि थी सघे थो। अम्मा पोइ मुंहिंजी बि ॻाल्हि ॿुधे वठि, मां अहिड़नि गैरनि जो ठेको न आहे खयो। मां शादी कंदसि त सिर्फ़ु साले सां कंदसि। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली, माढ़न जे मेड़ में साथो न सहेली, माढ़न जे मेड़ में साथो न सहेली, हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां, हाय हवेलिया